खैरपुर में खबरवास शेयर कंदासी। खैरपुर में गैस स्टोर जो मर्ज तेजी से पकड़जण लगो है। 24 कलाकन अंदर 31 वारा गैस स्टोर में मुब्तला थी विया आहिनि। खैरपुर ऐं वेझड़ इलाइक़नि में वधीक 36 वारा गैस स्टोर में मुब्तला थी विया इस्पताल दाख़िल किया विया आहिनि। खबरवास सां खैरपुर में शेयर कई पिया। खैरपुर में गैस स्टोर जो मर्ज तेजी से पकड़जण लगो है। 24 कलाकन अंदर 31 वारा गैस स्टोर में मुब्तला थी विया आहिनि। खैरपुर ऐं वेझड़ इलाइक़नि में वधीक 36 वारा गैस स्टोर में मुब्तला थी विया आहिनि। इस्पताल दाख़िल कयल वारनि में विस्मा, मोहम्मद उस्मान, सनम, रुखसाना, अब्बास, उसामा, समीना, सुमैया, मोहम्मद उमर, मरियम ऐं ॿिया शामिल आहिनि। डॉक्टर जो चवणु आहे त गर्मी ऐं हानिकार पाणी वापराइण सबबि गैस स्टोर जो मर्ज़ तेज़ी सां पकड़जण लगो है। डॉक्टरनि मूजिब इस्पताल में दाख़िल ॿारनि जो बेहतर इलाज कयो पियो वञे ऐं खेनि मुफ़्त दवा फ़राहम कई पियूं वञनि। खैरपुर में इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। अली अकबर गोपाल खां। जी अली अकबर, आगाह कजो। आज ये खैरपुर में गैस जो मर्ज तेजी से पकड़जण लगो है। 24 कलाकन अंदर खैरपुर ऐं उन जे आस पास वारे इलाइक़नि में गैस जा वधीक जेके 31 ॿार आहिनि उनखे सिटी अस्पताल में दाख़िल कियो आहे। अस्पताल में दाख़िल कयल ॿारनि में बिस्मा, ज़करिया, मोहम्मद उस्मान, सनम, रुखसाना, अब्बास, उस्मा, समिया, सुमैया, मोहम्मद उमर, मरियम ऐं ॿिया जेके ॿार आहिनि उहे शामिल आहिनि। उन सिलसिले में अस्पताल इंतज़ामिया जो चवणु आहे त गर्मी की शिद्दत में सेहत लाइ हानिकारक पाणी वापराइण सबबि गैस जे मर्ज़ तेज़ी सां पकड़जी रहियो आहे। उन्हनि वधीक चयो त ॿारनि खे गर्मी खां बचाइण सां गॾु सफ़ाफ़ ऐं शफ़ाफ़ जेको पाणी आहे उहो पीआरियो वञे। ऐं ॿिए पासे जेके अस्पताल में जेके सहूलियतुनि जी जेका खोट आहे उहा मुसलसल बरक़रार आहे। जॾहिं त हिक बेड ते जेको आहे 3 खां 4 ॿारड़ा जेके आहिनि सुम्हारे करे इलाज कयो पियो वञे। जॾहिं त इलाज में जेके हिन डॉक्टरनि खे तमामु ॾुखियाइयूं पेश अची रहिया आहिनि। ऐं वारसनि जो चवणु आहे त इस्पताल में मौजूदु जेके दवाऊं जेके आहिनि उहे न ॾिनियूं पियूं वञनि। जेके दवाऊं असां प्राइवेट मेडिकल स्टोरनि तां ख़रीद करणियूं थियूं पवनि। उन्हनि मुतालबो कयो आहे त सेहत जूं समूरियूं जेके सहूलियतूं आहिनि उहे फराहम कयूं वञनि त जीअं बहितर नमूने इलाज थी सघे। जी महिरबानी अली अकबर, तफ़सील जे लाइ।